औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़इन्न खैर हदीस किताबुल्लाह व खैर हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कुल्लु शर अहमूर मौदातुहा व कुल्लु मौदसतन बिदअ व कुल्लु बिदअतिन ज़लाला। अॼु जो असांजो जेको गुफ्तगू जो टॉपिक आहे उहो आहे त मौला अली अलैहिस्सलाम जी फ़ज़ीलत अहले सुन्नत जी किताबनि में। जामे तिरमिज़ी में असां ॾिसंदा, सही मुस्लिम में ॾिसंदा, सही बुखारी में ॾिसंदा, सुनन अरबा ऐं सहीउल ऐन में बि ॾिसंदा। सभ खां पहिरियां मौला अली अलैहिस्सलाम जन जी फ़ज़ीलत जामिया तिरमिज़ी में हदीस नंबर 3734 अव्वल मन सल्ले अली। सभ खां पहिरियां जंहिं निमाज़ पढ़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां उहो अली हुयो। जामिया तिरमिज़ी में ॿी हदीस आहे, जामिया तिरमिज़ी में हदीस नंबर 3735 नंबर हदीस आहे अव्वल मन अस्लम अली। सभ खां पहिरियां जंहिं इस्लाम आंदो उहो अली हुयो। उन खां बाद में हिकिड़ी अल मुस्तरदुर अल हाकिम में हदीस आहे 6121 नंबर ते केस बिन अबी हाज़िम उहो चवे थो पियो त मां हिकु ॾींहुं मदीने जी बाज़ार अल हिजाज़ में वियुमि त उते हिकिड़ो हुजूम हुयो ऐं हिकिड़ो माण्हू मौला अली अलैहिस्सलाम ते शबो सितम करे पियो, मौला अली अलैहिस्सलाम खे गारियूं कढे पियो। त उते ई जेको आहे हज़रत साद बिन अबी वक़ास अची विया ऐं उन्हनि पुछियो त हे छा आहे, त माण्हुनि उन्हनि खे ॿुधायो त हे शख़्स मौला अली अलैहिस्सलाम खे गारियूं थो ॾिए। त साद बिन अबी वक़ास उहो हुजूम चीरे करे उन जे साम्हूं विया ऐं चयूंसि त तूं कहिड़ी बुनियाद ते अली बिन अबी तालिब ते खे गारियूं थो ॾिए? छा अली बिन अबी तालिब उहो पहिरियों शख़्स न आहे जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां निमाज़ पढ़ी? छा अली बिन अबी तालिब उहो पहिरियों शख़्स न आहे जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ईमान आंदो? छा अली बिन अबी तालिब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी साहिबज़ादी बीबी फातिमा जो मुड़ुसु न हुयो? छा अली बिन अबी तालिब हर जंग में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गज़वात में पहिरियों उन्हनि जो झंडो संभालण वारो न हुयो? साद बिन अबी वक़ास केतिरा ई फ़ज़ाइल ॿुधाया उन शख़्स खे। पोइ साद बिन अबी वक़ास अल्लाह साईं खे क़िबलो रुख थी करे दुआ घुरी, ए अल्लाह हे शख़्स तुंहिंजे औलिया मां हिकु वली जी गुस्ताखी थो करे, तूं हिन ते पंहिंजो कुदरत जो करिश्मो नाज़िल कर। रावी जा अल्फाज़ आहिनि त उहो शख़्स उन शख़्स जो घोड़ो भितकियो ऐं उहो किरी करे हेठि पथरनि में लॻो ऐं उन जो भेजो खुली वियो, उते ई उहो मरी वियो। ऐं ॿी हदीस आहे सही मुस्लिम में आहे त अली सां मोहबत न रखंदो मगर मोमिन। सही मुस्लिम में हदीस नंबर 240 अली सां मोहबत न रखंदो मगर मोमिन, अली सां बुग़्ज़ न रखंदो मगर मुनाफ़िक़। ऐं ॿी हदीस आहे जामिया तिरमिज़ी में हदीस नंबर आहे 3713 त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, जंहिं जो मां मौला उनजो अली मौला। ऐं मुसनद अहमद में भी हदीस आहे ऐं मुसनफ़ अबी शैबा में भी हदीस आहे त हज़रत उमर जेको आहे मौला अली अलैहिस्सलाम खे जॾहिं इहा तवील हदीस आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौला अली अलैहिस्सलाम खे चयो त मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, त हज़रत उमर उन्हनि खे चयो अली मुबारक हुजे, अॼु खां पोइ तव्हां सभिनी मोमिनीन जा मौला थी विया आहियो। उन खां बाद में हिकिड़ी हदीस आहे अल मुस्तरदुल अल सय्यन में त अफ़ीफ़ चवे थो त हिकु ॾींहुं मां घुमणु आयुमि मके में, त मां ॾिठो त हिकिड़ो शख़्स इंटर थिए थो ऐं उहो निमाज़ पढ़े थो क़िबलो रुख थी करे काबतुल्ला जे भरिसां, ऐं उन जे पोयों हिकिड़ो शख़्स अचे थो, हिकिड़ो नंढो ॿारु थो अचे उहो बि निमाज़ पढ़े थो, ऐं उन जे भरिसां हिकिड़ी औरत अचे थी उहा बि निमाज़ पढ़े थी। मां अब्दुल्ला खां पुछियो, अब्दुल्ला हे छा हैरत अंदेज़ नज़ारो आहे, इहो मां अॼु खां पहिरियां कॾहिं बि न आहे ॾिठो। त हज़रत अब्दुल्ला मूंखे चयो तोखे ख़बर आहे इहो नौजवान सुहिणो केरु आहे? इहो मोहम्मद बिन अब्दुल्ला आहे ऐं उन सां गॾु केरु आहे? उन सां गॾु अली बिन अबी तालिब ऐं उन सां गॾु बीबी ख़दीजा उनजी घरवारी आहे। इन वक़्तु इन्हनि खां अलावा कोई बि इन्हनि जे दीन ते न आहिनि ऐं इहे चवनि था अनक़रीब केसर ऐं किसरा असांजे हेठां अची वेंदो, असांजे हुकूमत में अची वेंदो। उन खां बाद में मौला अली अलैहिस्सलाम जा फ़ज़ाइल जेके आहिनि, साद बिन अबी वक़ास, साद बिन अबी वक़ास जे बारे में हदीस आहे सही बुखारी में 4059 नंबर ते त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा आहिनि साद तीर हलाए
तो ते मुंहिंजा माउ बाप क़ुर्बान। ऐं उहो ई साज़ मौला अली अलैहिस्सलाम लाइ चवे थो त अली जी हिकिड़ी फ़ज़ीलत मूंखे मिली वञे। हज़रत अली जा फ़ज़ाइल ॿुधाए थो, सही मुस्लिम में हदीस नंबर 6222 बि आहे त हज़रत साद बिन अबी वक़ास चवे थो त हज़रत अली जूं 3 ख़सूसियतूं अहिड़ियूं आहिनि, अगरि उन मां मूंखे हिकिड़ी बि मिली वञे हा न त उहे मुंहिंजे लाइ सुर्ख उठनि खां बहितर आहिनि। ऐं अबू तुराब मौला अली अलैहिस्सलाम जी जेकी आहे कुनियत आहे उहो कीअं पई हुई, सही मुस्लिम में इहा हदीस आहे त हिकु ॾींहुं ईअं थियो त बीबी फातिमा ऐं मौला अली अलैहिस्सलाम जे दरमियान कुझु इख़्तिलाफ़ात थी विया त मौला अली अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिरी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर तशरीफ़ खणी आया त बीबी फातिमा खां पुछऊं त अली काथे आहे। बीबी फातिमा ॿुधायो उन्हनि खे सॼो कुझु त उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबिन खे चयो अली खे ॻोल्हे अचो। त साहबी विया, मौला अली अलैहिस्सलाम उते मस्जिद में सुम्ही पिया हुया मिटी में। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन्हनि जॾहिं ॿुधायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद में वञी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली अलैहिस्सलाम खे उथारियो ऐं चयूं उथो अबू तुराब, ए मिटी में लिपटण वारा उथो तव्हां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन लफ़्ज़ तां मौला अली अलैहिस्सलाम एतिरा ख़ुशि थिया, उन्हनि पंहिंजी कुनियत अबुल हसन मां जेकी आहे अबू तुराब करे छॾी। उन्हनि खे एतिरो इहो नालो वणंदो हुयो। ऐं ख़ैबर जे मौक़े ते बि उन्हनि फ़ज़ीलत ॿुधाई साद बिन अबी वक़ास त झंडो जेको आहे मौला अली अलैहिस्सलाम खे मिलियो। काफ़ी जेके आहिनि उन्हनि फ़ज़ीलतूं ॿुधायूं मौला अली अलैहिस्सलाम ते। ऐं हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ग़ज़वात ते वञनि पिया त मौला अली अलैहिस्सलाम खे अमीर मुक़ररु कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि ऐं ॿारनि ते। त मौला अली अलैहिस्सलाम रोई पिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अली छा तूं इन में ख़ुशि न आहे? तुंहिंजी मिसाल ऐं मुंहिंजी मिसाल ईअं आहे जीअं हारून ऐं मूसा जी, मगर मूंखां बाद में कोई नबी न आहे। मतिलबु एॾो वॾो मौला अली अलैहिस्सलाम खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एज़ाज़ बख़्शो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अली मुंहिंजो भाउ आहे। उन जे बारे में अल मुस्तदरक अल हाकिम में बि हदीस आहे, कोई शख़्स केतिरा बि रोज़ा रखे, केतिरा दफ़ा बि खाना काबा जा तवाफ़ करे, हिजरे असवद खे चुमे, अगरि अहले बैत जो बुग़्ज़ उन जी दिलि में पायो वेंदो ज़रूरु जहन्नुम में दाख़िल थी वेंदो। एतिरियूं हदीस हुजण जे बावजूद बि असांजो इहो फ़र्ज़ु आहे हाणे त मौला अली अलैहिस्सलाम सां बुग़्ज़ न रखूं, उन्हनि सां मोहबत कयूं, अहले बैत जो शान ॾिसूं। जज़ाकल्लाह ख़ैर।